हेलो एवरीवन, अस्सलाम वालेकुम। वेलकम टू माय यूट्यूब चैनल। प्यारा शागिर्दो, अॼु असां प्रेज़ेंट टू बी टेंस या यूज़ ऑफ इज़ एम आर उन्हनि जो इस्तेमालु पढ़ंदासीं। सो प्रेज़ेंट टू बी टेंस असांखे छा ॿुधाईंदो आहे? दिस शोज़ स्टेट एंड existence of a body or subject। प्रेज़ेंट टू बी टेंस असांखे छा ॿुधाईंदो आहे? स्टेट या एग्ज़िस्टेंस ॿुधाईंदो आहे कंहिं बि बॉडी जी या सब्जेक्ट जी। सो प्रेज़ेंट टू बी टेंस जा जेके हेल्पिंग वर्ब्स आहिनि उहे इज़ एम ऐं आर आहिनि। हाणे इज़ जेको आहे उहो कहिड़े सब्जेक्ट सां इस्तेमालु थींदो आहे? जॾहिं ही, शी, इट ऐं सिंगुलर नालो अची वञे, मीन सिंगुलर नेम अची वञे त उन्हनि सां गॾु असां इज़ जो इस्तेमालु कंदासीं। ऐं एम जो इस्तेमालु असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आए सां कंदासीं। उन खां पोइ आर जो इस्तेमालु असां कॾहिं कंदासीं? जॾहिं वी, यू, दे या जेको आहे त प्लूरल नेम्स अची वञनि त पोइ उन्हनि सां गॾु असां आर जो इस्तेमालु कंदासीं। हाणे हिन जा असां पॉज़िटिव सेंटेंसिस सम्झंदासीं, माना हाकारी जुमिला। पॉज़िटिव सेंटेंसिस खे असां सिंधी में छा चवंदा आहियूं? हाकारी जुमिला। सो इन्हनि जी स्ट्रक्चर जेकॾहिं असां लिखणु चाहियूं त उहा कीअं लिखंदासीं? त बाबा सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, इज़ एम या आर मां कोई बि हेल्पिंग वर्ब असां खणंदासीं, प्लस कॉम्प्लीमेंट। हिते असां ऑब्जेक्ट इस्तेमालु न कंदासीं बल्कि कॉम्प्लीमेंट लिखंदासीं, छो जो हिते कमु नथो थिए, हिते स्टेट ऐं एग्ज़िस्टेंस शो थो करे। ही टेंस ऑब्जेक्ट असां उते यूज़ कंदा आहियूं जिते कमु थिए। सो हिते कमु नथो थिए बल्कि हिते स्टेट ऐं एग्ज़िस्टेंस शो थिए थी। कुझु असां मिसाल वठंदासीं। मिसाल तौरु हू हिकु उस्ताद आहे। हाणे हू जेको आहे, हू जो मतिलबु आहे ही। सो हिते सब्जेक्ट छा आहे? ही। सो ही, हाणे ही सां कहिड़ो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु थींदो आहे? इज़। सो ही इज़ हिकु उस्ताद, मीन्स इहो छा आहे? कॉम्प्लीमेंट आहे। सो ही इज़ अ टीचर, माना हू हिकु उस्ताद आहे। ही ॾिसो, सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब ऐं छा आहे? कॉम्प्लीमेंट। अहिड़े हिसाब सां तव्हां काफ़ी सेंटेंसिस ठाहे सघो था। या ॿियो असां मिसाल खणंदासीं त उहे शहर खां ॿाहिरि आहिनि। हाणे उहे जो मतिलबु आहे दे। सो हिते सब्जेक्ट छा आहे? दे। सो दे सां असां कहिड़ो हेल्पिंग वर्ब इस्तेमालु कंदासीं? आर। सो दे आर। हाणे शहर खां ॿाहिरि, शहर खां ॿाहिरि जो मतिलबु आहे आउट ऑफ सिटी। हाणे हिते छा आहे? दे सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब, एंड आउट ऑफ सिटी छा आहे? कॉम्प्लीमेंट आहे।
हाणे इन खां पोइ नेगेटिव सेंटेंसिस माना नाकारी जुमला, उन जे लाइ स्ट्रक्चर छा आहे? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट प्लस कॉम्प्लीमेंट माना पूरा कंदड़। हाणे मिसाल असां खणूं था, हिन खे ई असां पहिरें जुमिले खे नाकारी में कन्वर्ट कयूं था त माना हू हिकु सुठो उस्ताद न आहे, माना न जो मतिलबु आहे त नाकारी थी वियो। हाणे हिन खे असां कन्वर्ट कीअं कंदासीं? हू छा आहे? ही, माना ही सां छा इस्तेमालु थींदो आहे? इज़। सो ही इज़, ही सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब, उन खां पोइ नॉट, उन खां पोइ कॉम्प्लीमेंट। सो कॉम्प्लीमेंट हिते छा आहे? अ गुड टीचर, माना ही सब्जेक्ट हेल्पिंग वर्ब नॉट अ गुड टीचर छा आहे? कॉम्प्लीमेंट आहे। अहिड़े हिसाब सां असां काफ़ी जुमिला नेगेटिव सेंटेंसिस ते ठाहे सघूं था। उन खां पोइ इंट्रोगेटिव सेंटेंसिस, इन्हनि जो मतिलबु आहे त सवाली जुमिला। हाणे सवाली जुमिलनि लाइ स्ट्रक्चर असां कीअं इस्तेमालु कंदासीं? त हेल्पिंग वर्ब पहिरियों इस्तेमालु कंदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ वरी असां कॉम्प्लीमेंट, उन सां गॾोगॾु क्वेश्चन मार्क जो इस्तेमालु कंदासीं। हाणे मिसाल तौरु असां मिसाल वठूं था त बाबा छा हू हिकु सुठो उस्ताद आहे? हाणे हेल्पिंग वर्ब असां पहिरियों रखंदासीं। सो ही सां हेल्पिंग वर्ब कहिड़ो इस्तेमालु थींदो आहे? इज़। सो असां लिखंदासीं बाबा इज़, पोइ सब्जेक्ट ही, हाणे कॉम्प्लीमेंट माना हिकु सुठो उस्ताद, माना अ गुड टीचर। सो आख़िर में असां क्वेश्चन मार्क ॾींदासीं, माना इंट्रोगेटिव सेंटेंसिस असां ईअं ठाहींदासीं। इन खां पोइ असां इंट्रोगेटिव नेगेटिव सेंटेंसिस सम्झंदासीं। हाणे इन जी स्ट्रक्चर कीअं थींदी? त हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट प्लस नॉट प्लस कॉम्प्लीमेंट ऐं प्लस क्वेश्चन मार्क। सो हाणे साॻियो मिसाल असां सम्झंदासीं त बाबा छा हू हिकु सुठो उस्ताद न आहे? माना इहो छा थियो? सवाली नाकारी जुमिलो। सो हिन खे असां कीअं कन्वर्ट कंदासीं? पहिरियों असां हेल्पिंग वर्ब खणंदासीं। हाणे हू जो मतिलबु आहे ही सां इज़ इस्तेमालु थींदो आहे। सो असां लिखंदासीं त बाबा इज़, पोइ सब्जेक्ट छा आहे? ही आहे, ही। उन खां पोइ छा आहे? नाकारी जुमिलो आहे त नॉट लिखंदासीं, इज़ ही नॉट। उन खां पोइ कॉम्प्लीमेंट अ गुड टीचर, उन खां पोइ क्वेश्चन मार्क। हीअ ॾिसो, हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट नॉट ऐं ही छा थियो? कॉम्प्लीमेंट ऐं उन खां पोइ क्वेश्चन मार्क। अहिड़े हिसाब सां असां काफ़ी सारा सेंटेंसिस ठाहे सघूं था। उमेदु आहे त तव्हांखे अॼु जो लेक्चर सुठो लॻो हूंदो ऐं इज़, एम ऐं आर जो इस्तेमालु एज़ टू बी वर्ब्स
तौरु तव्हांखे सही नमूने सां सम्झ में अची वियो हूंदो। वधीक लेक्चर्स लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़।